कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर हसनैन अली सोमरो मौजे बज़्म ग़ालिब मलकानी सगा शाह कोटड़ी जी गॾियल दस्तूरी गॾिजाणी में सिंध धरती जे बहितरीन शाइरा नूर शाहीन जी सालगिरह जे मौक़े ते खेसि यादि करे भेटा पेश कई वई, जंहिंजी सदारत बहितरीन शाइर लोंग मल्लाह कई। महिमान ख़ासि अल्ताफ़ मलकानी, काज़ी बदर, मिस्किन सिकंदर, कादिर सिंधी, फयाज़ कमरानी, फ़कीर ग़ुलाम असगर गाॾही, ख़ादिम हुसैन, मिस्री जमाली, इशफ़ाक़ जांवरी, प्यार अली प्यार ऐं ज़ुल्फ़कार अली हालार महिमाननि में शामिल हुआ। गॾिजाणी जी शुरूआति नंढड़ी नींगरी महनुनि सां मंगलो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बेतनि सां कई। फयाज़ कमरानी उस्ताद बुखारी जी शाइरी पेश कई। नसर नवीज़, फ़कीर ग़ुलाम असगर गाॾही सदफ़ हुसैनी जी नएं आयल किताब मां चूंड शाइरी ॿुधाई। जॾहिं त सुघड़ काज़ी बदर, मोहम्मद सुलेमान जुणेजो, अली गुल रिंद ॾूर बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। सूफ़ी रागी प्यार अली प्यार पंहिंजी शाइरी ऐं अहमद मुश्तबा ग़ालिब जी काफ़ी तरन्नुम में ॻाए ॿुधाई, जॾहिं त उस्ताद नियाज़ हुसैन ख़ासकेली सूफ़ी कलाम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। अल्ताफ़ मलकानी भिटाई साईं जी शाइरी तहतुल लफ़्ज़ में पढ़ी तशरीह कई। ज़ुल्फ़कार अली हालार सिंध जे बहितरीन शाइरा नूर शाहीन ते मुक़ालो पढ़ियो ऐं अशफ़ाक़ जांवरी शेख अयाज़ जी शाइरी ॿुधाई। आख़िर में महफ़िल जे सदर पंहिंजी निकोर शाइरी ॿुधाई ऐं नूर शाहीन जी सालगिरह जे मौक़े ते खेसि संदसि शाइरी बेवफ़ा सां पेज पाए मूं वॾी ग़लती कई भेटा पेश कई। महफ़िल जी रौनक वधाए छॾी, जॾहिं त अब्दुल हमीद जमाली, जावेद चांडियो, शेर मोहम्मद जमाली, मोहम्मद रमज़ान जमाली, लाहौतीअ समेत केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। कार्रवाई सेक्रेटरी बज़्म ग़ालिब मलकानी ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।